अस्सलाम वालेकुम जी सिद्ध बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त दोस्तों कल अचानक खबर पई त असांजे दोस्त शेर अली पलारी भाउरनि इनायत शोभान ते एफआईआर थी आहे। उन लाइ ज़ाहिर आहे असांजो पार्टी सरगर्म दोस्त आहे। खबर पई असां ज़ैन चादनि खबर पई पार्टी हुकुम कयो दोस्तनि ताईं वञिबो। उन लाइ थी अॼु नूरियाबाद अची भाउ जी ऑफिस गॾु थिया आहिनि। गुज़ारिश इहा आहे त सॼे इलाइक़े खे पूरी सिंधी खे ख़बर आहे त शेर अली पलारी हिकिड़ो पुरअमन सियासी अॻुवाण आहे। मोहतूर अॻुवाण आहे। पंहिंजे इलाइक़े में हुनजी हैसियत आहे ऐं समूरी सिंध जा हज़ारे कारकुन हुन सां मुहबत कनि था, हुन प्यार कनि था, हुन दुख सुख में गॾु आहिनि। कल्ह जॾहिं सॼी सिंध में केनाल जे ख़िलाफ़ तहरीक हली पई त अव्हांखे यादि हूंदो त झर जंग रोड बंदि हुआ, रस्ता बंदि हुआ, हड़ताल हुयूं, असां बशमूल असांजे सभु हुआसीं। साॻी सूरत हाल थी नूरियाबाद में बि एहतिजाज थिया, लगातार ॿ टे एहतिजाज थिया, जंहिंमें हिकु ॿ एहतिजाज में असांजे दोस्त अॻुवाणी बि कई ऐं पार्टी जे प्लेटफॉर्म तां जनरल सां एहतिजाज बि कयो। उन खां पोइ पुलिस खे हिन जे मथां नज़रूं थियूं। हिते जे वंगारो पुलिस जेको थो हिननि जी खे ताणियो पिए। वरी अॻियां हली असांजे दोस्तनि मंशियात जे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते लिखणु शुरू कयो ऐं एहतिजाज जो ख़ौफ़ ॾियारियो। तव्हांखे यादि हूंदो त हींअर बुला खान ऐं ख़ासि करे कोटड़ी सॼे ज़िले जामशोरे में माना मंशियात जो गढ़ बणियल आहिनि। बुला खान मां हितां मंशियात वञे थी पुलिस जी सरपरस्ती में, चूंडियल नुमाइंदे जी सरपरस्तीअ में। असांजे दोस्तनि हुन जे ख़िलाफ़ लिखियो, हुनजो ॻाल्हायो। कल्ह हुननि छा कयो, जेके एफआईआर कटी अथनि, जेको उन में असांजे भाउरनि जा नाला ॾिना अथनि, इनायत जा शोभान जा। अॼु हुनजी कच ज़ामिन थियो आहे ऐं उनजी वरी पके ज़ामिन जी तारीख़ रखियल आहे ऐं असांजे मर्कज़ी अॻुवाण भाउ रोशन जी ॻाल्हि ॿोल TSSP साहिब सां ऐं भाउ शेरले वारा बि हुन मुलाक़ात कई। अॼु हुन चयो त भाउ इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो आहे, हू चवे थो त असां इंक्वायरी कराए ऐं जेका पोइ हूंदी उहा ज़ाहिर कंदासीं। असीं बि इहो चऊं था असां इनवॉल्व हुजूं, असां क्रिमिनल हुजूं, असां ॾुहारी हुजूं, असांजो नाज़ेबा हरकतूं हुजनि, न बर्दाश्त जोॻियूं हरकतूं हुजनि त भले असांजे मथां कानूनी कार्रवाई करे, को मसइलो कोन्हे को। पर असां पुरअमन सियासी कारकुन आहियूं, सिर्फ़ु पंहिंजे वतन जी, पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजे इलाइक़े जी हक़ जी ॻाल्हि करियूं था ऐं क़ौम खे तबाह करण जेका साज़िशूं थियनि थियूं, जेके नशे आवर शयूं ॾींदियूं, जेके असांजे नौजवान नसल खे तबाह कनि थियूं, उहे हुनखे कैंसर जहिड़ियूं मूज़ी बीमारियूं ॾियनि थियूं, उन जे ख़िलाफ़ ज़ाहिरी असां जदोजहद कंदासीं, असां ॻाल्हाईंदासीं। सही असां इहो हफ़्तो इंतज़ारु करियूं था SSP साहिब जो। हुन यकीन ॾियारियो आहे त एफआईआर जेके हिते इंक्वायरी करायूं था, जे हफ़्ते खन में इंक्वायरी थी, को ख़ातिर ख़्वाह को जवाबु मिलियो, न थियो त ठीकु आहे, न त हफ़्ते पूरे में समूरे ज़िले जामशोरे में अंदरि दोस्तनि खे गॾु करे सभिनी तालुकनि में अंदरि 5 तालुकनि में अंदरि असां एहतिजाज जी तयारी कराईंदासीं। जेसीं ताणी हिननि SHO जे ख़िलाफ़ ऐं जेको हुते नाम निहात को मुंशी आहे उनखे SP थो पाणे सम्झे, उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई नथी थिए, तेसि ताईं असांजी एहतिजाज जी तयारी खे जारी रहंदी। उन लाइ सभई दोस्त गॾु थिया आहियूं ऐं उमेदु आहे त पुलिस होशियार नाखो वठंदी ऐं इहो न विसारे त हीउ सरदारी निज़ाम आहे, हीअं अकेला आहिनि, सिंधी हज़ारे कारकुन सां गॾु आहिनि, सिंधी सभु क़ौमत जमायतूं असां सां गॾु आहिनि, दोस्त गॾु आहिनि, हल्के अहबाब गॾु आहियूं। उन करे शेर अली अकेलो न आहे ऐं उन इहो हल्को न वठो वञे। थोरी थोरी ॻाल्हि त एफआईआर में नाला ॾेई छॾणु, एफआईआर खे माण्हू मुंहुं ॾेई वेंदो, पर इहा सुठी हरकत न आहे जो शरीफ़ माण्हुनि जे मथां दरख़्वास्त एफआईआर थियनि। उनजी मज़बूत करियूं था, हफ़्तो इंतज़ारु करियूं था, उन खां पोइ समूरे ज़िले जामशोर में एहतिजाज तयारी कराईंदासीं। जी संत।